पर असां पंहिंजा ज़ाती मक़सद अज़ीज़ करे छॾिया। जन दोस्तनि सां कुलो कुले में मिलाए दुख सुख जे साथी असां सां गॾिजी हलनि, जॾहिं मक़सद अचे, जॾहिं मफ़ाद अचे, असां लतड़ी उन्हनि खे फिटी करे छॾियूं ऐं असां पंहिंजे ज़ाती मफ़ाद खे अज़ीज़ कंदासीं त पेट सिधी कोन्हनि। उन्हनि महिनत कश माण्हुनि जी जेका क़दर करणु खपे। सभु सीनियर दोस्त वेठा जन ॿ दफ़ा इलेक्शन हारी आहे, उन्हनि माण्हुनि खे ऐं महिरबानी आहियां साईं अता शाह जो तमामु पुराणी ॻाल्हि ॿुधाईंदो, हुननि मां वाक़ुफ़ थियो आहियां, पर हिकिड़ी मयार साईं ॾे आहे त साईं अवां जहिड़ा ॾाहा अदीब हीरा माण्हू जंहिंजो जनम उन घर सां आहे जंहिंजी पेट जिते उनजे हंज में जनम वरितो आहे, अवां बि अहिड़ो किरदारु अदा किथे मूंखे नज़र आहे तव्हां कयो त पेटियल खे हिकण लाइ हाजी नादर साहब जे प्रोग्राम में यादि कोशिश करे तव्हां लोकल ते करी त पोइ आहे, पर पेटियल खे हेठि करण लाइ माज़रत सां किथे बि तव्हांजो किरदारु कोन ॾिठो आहे, कोन असांजा दोस्त ते वेठा ये चवण जे हद ताईं सभु शइ बहितर अमली कमु कजे। जन ॿ दफ़ा इलेक्शन खे न मञियो, ग़लति कमु कयूं, 4-5 साल जेको आहे जुदा हिकिड़ो धर्म पंहिंजो धकेल हकींदा रहिया, पर उन्हनि सां असांजा ॾाहा अदीब दानिश्वर बहितरीन माण्हू जेके पाण खे तंज़ीम विसारींदड़, पर उहे बि उन्हनि सां वेही पंहिंजे हिसे पती ते ॻाल्हाईंदा रहिया, पर तंज़ीम जे करे कोन ॻाल्हाया त तव्हां तंज़ीम खे हिसु करे ही शइ तव्हां मूंखे ॾियो था, तव्हांखे गॾु करण लाइ तयारु आहियां, ही शइ तव्हां मूंखे ॾियो था, तव्हां सां गॾु हलण लाइ तयारु आहियां। ऐं चवां थो जेकॾहिं इहो मुनाज़िरो थिए उन्हनि दोस्तनि खे बि घुरायो, पर मां वॾे वाक़े सां चैलेंज थो कयां त मां कोई सभु शयूं तव्हां दोस्तनि जे अॻियां रखंदुसि, उन्हनि जा किरदार बि रखंदुसि जेके हमेशह जन खे तंज़ीम जो दर्द थो ॾिए, ऐं उन्हनि जो किरदार बि तव्हां जे अॻियां रखंदुसि। जेकॾहिं गुलाम रसूल महर उस्तादनि जे लाइ बकुल दोस्तनि जे कुझु न कयो आहे त अपग्रेडेशन जेका थी आहे उहा गुलाम रसूल महर जे दौर में थी आहे, उन नोटिफिकेशन गुलाम रसूल महर जो नालो लिखियलु आहे, उहा स्ट्रगल तव्हां उस्तादनि कई, तव्हां जिदोजहद तव्हां कई, जंहिंजे सिलसिले में तव्हांखे मिली आहे। जे बीएड जा प्रोमोशन 4 साल बंदि आहे उहे बहाल थिया, सभिनि जे तइदाद में उस्ताद जेके एचएसडी थिया, पोइ क़यादत तव्हांजी गुलाम रसूल महर जो करे रहियो, उन कराई, उन प्रोमोशन जेका रिलीज़ कराया। जेकॾहिं सभिनि जे उस्ताद अंदाज़ में उस्ताद हिकिड़ा सस्पेंड हुया, हिकिड़ा टर्मिनेट हुया, हिकिड़ा ट्विटर में ॿार हुया, उहो ज़रूरी न आहे त उहो सांगड़ सां तालुक़ु रखंदड़ हुजनि, उहे नौशर फेरो सां तालुक़ु रखंदड़ हुजनि, हैदराबाद सां हुजनि, पर हुन जे बहालीअ में जेको आहे उहो पेटियल जो तव्हांजे मर्कज़ी क़यादत जो किरदारु रहियो। जंहिं जॻह ते दोस्त जेको आहे सो मञण लाइ तयारु न हुजनि, क़बूल करण लाइ तयारु न हुजनि, ऐं सम्झां पियो त जेकॾहिं तंज़ीमी माण्हू ऐं हक़ सच जी ॻाल्हि कंदा त सिर्फ़ु उहे 5 माण्हू अकेला वेठा हुजनि, उन सां को दोस्तनि जो न हुजणु खपे। इलेक्शन थियण खां पोइ हर कंहिंजो राइट आहे त बाबा तव्हां कंहिंसां बि बीह सघो था। रिसेंटली हाणे थर जो असांजो महिरबान दोस्त बादल दल साहब आयो, पेटियल जे ऑफिस में मिलियो, जो कीअं आहे फॉर्म फाइल गॾु हुजे, इलेक्शन कमीशन जेका यारनि पंहिंजी चूंडी आहे उन जे करे उहे वेठो को फॉर्म वठाए, मूं चयोमांसि हिनखे ख़बर आहे त 2 दफ़ा इलेक्शन जो पंहिंजे दोस्तनि हारी आहे, ज़ाती ख़बर पाण खे सुठो माण्हू सलाहे थो, मुंहिंजे नज़र में बहितर माण्हू आहे, पर पेटियल जे कंहिं बि हिकिड़े प्रोग्राम में बादल दल न आयो, न स्ट्रगल में, न जिदोजहद में, न मीटिंग में, पर पहिरीं पोस्ट रखे त पेटियल जे मर्कज़ भीम करे छॾी, उस्ताद मसइलो न कई। मां चयो इन्हनि माण्हू खे शर्म अचणु खपे, जेके किथे पहुचनि कोन, अचनि कोन, हक़ीक़त खे पसंदि कोन कनि ऐं तनक़ीद वेठी कनि, त उन माण्हू खे तनक़ीद करण जो हक़ न आहे।
हक़ीक़त दोस्त तनक़ीद कनि था, इस्लाह तनक़ीद कनि था, सम्झाइनि था, उन्हनि खे असीं वेलकम कयूं था। थी सघे तो असां खे ग़लती थी सघे तो असां को ग़लती थी हुजनि। ऐं सम्झां थो सिंध जो अहिड़ो ज़िलो मुक़ररु आहे, मां जंहिंजे दुख सुख ख़ुशी ग़म तकलीफ़ में न पहुतो हुजां, वाक़ा करणु मूं बसि ॿुधणु कमु वठी छॾियो। तो दोस्तों, मूं हर दफ़े तंज़ीम जे ख़ातिर मूं सभिनी दोस्तनि खे अल्लाह ऐलान जो पासो ख़ुदि मुख़्तियार छॾियो आहे। तव्हां सीनियर आहियो, तव्हां वॾा आहियो, तव्हां ॿई जेको फ़ैसिलो कयो मूंखे क़बूल आहे। पर हर फ़ैसिले में उन दोस्तनि डिमांड इहा रखी आहे, असांखे हीअ शइ ॾियो। ज़ुल्म जी हीअ इंतिहा न आहे त सागरे ज़िलो हिकिड़े माण्हू जो खटल हुजे ऐं हारनि माण्हू अची चवे त मूंखे इलेक्शन कमीशन ॾे, न तव्हां खां ॿियण लाइ तयारु न आहियां। हीअ का तंज़ीम आहे छा? तालुके जी इलेक्शन कमीशन जेको आहे हिकिड़ो मेंबर ॾियण लाइ को तयारु न आहे, त मुंहिंजी खटल आहे, मुंहिंजी वर्किंग कमेटी चूंडी थो रखे। त सिंध जे वर्किंग कमेटीअ में इलेक्शन कमीशन चूंडी वञे थी, पर उनखे क़बूल न आहे करणो। असांखे हथ ॾियो त पोइ असां में मादर मुंहिंजे लाइ सभु क़ाबिल एतिराम रहिया आहिनि। असांजे हिकिड़े दोस्त इन सिकंदर जदोई खे चयो त साईं, जेका तुंहिंजी रवश रही आहे, जेको तुंहिंजो ही मक़सदु रहियो आहे, ऐं तोखे लिखी थो ॾियां, जेसीं ताईं तुंहिंजी सर्विस आहे त बैलेट पेपर ज़रिए तूं कॾहिं बि सिंध जो सदर न थींदे। हीअ शइ आहे 50 चकर ॻाल्हाए